प्रोग्राम सिंध डेस्क में हिकु भेरो ॿीहर भली कर। हाणे इसाक सभु ही त फेडरल बजट हुई, उन ते पाण ॻाल्हायोसीं ऐं सिंध हुकूमत जी बि ज़ाहिर आहे बजट तयारु थी रही हूंदी। तव्हां छा था सम्झो त सिंध हुकूमत जेके सिंध जा रियल इशूज़ आहिनि, जेके सिंध में तव्हां पाण पंहिंजी अखियुनि सां मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॾिसो पिया, उहे कहिड़ा सेक्टर आहिनि, उहे कहिड़ा शोबा आहिनि जंहिं ते वधीक फोकस करण जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते बजट जे हवाले सां थो चवां? हाणे ॾिसो न, बजट जे हिन जेका फेडरल गवर्नमेंट जी बजट आहे, या यकीन उनजा इम्पेक्ट सिंध ते पवंदा न। सिंध जो माण्हू उन हर शइ जी क़ीमतुनि जी वाधी, इहे सभु शयूं थींदियूं। हिकिड़ी शइ आहे त सिंध हिन मुल्क खे हलाए थी। हाणे ॾिसो न, टैक्स जेको आहे सो 65% तक़रीबन सिंध ॾिए थी। उन में कराची ज़ाहिर आहे उनजो शेयर घणो आहे। माना हिकिड़ो नंढिड़ो तव्हांखे मिसाल ॾिए त पाण वेठा आहियूं, डिस्ट्रिक्ट साउथ ही जेको आहे, डिस्ट्रिक्ट साउथ साल में 114 अरब रुपया इनकम टैक्स ॾिए थो। 114 जेके आहिनि से बिलियंस ॾिए थो। ऐं लाहौर जो सॼो शहर जेको आहे सो 125 अरब रुपया टैक्स थो ॾिए। हाणे असांजा ॿिया जेके 6 ज़िला आहिनि, सेंट्रल आहे, ॿियो टियों, उहे त माना सम्झो त असीं तमामु घणो टैक्स कराची ॾिए थी। उन खां पोइ तेल जेको आहे सो असां वटि हिन मुल्क जो 56% तेल असीं प्रोड्यूस कयूं। सिंध मां मिले थो, पूरे पाकिस्तान जी जेको निकिरे थो 56%। 65% असीं गैस था ॾियूं। 65% हिन मुल्क जो गैस जी प्रोडक्शन असीं था ॾियूं। उन खां पोइ विंड एनर्जी जेका आहे, उन विंड एनर्जीअ में सम्झो त हिन वक़्तु पाकिस्तान में 1960 मेगावाट बिजली पैदा थिए थी विंड एनर्जीअ में। अच्छा, उन मां 1200 ऐं समथिंग सिंध थी पैदा करे, सिंध थी रही। इहो तव्हांजो जेको जमपीर कॉरिडोर आहे, ऐं सॼी माना 1200 मेगावाट उन में असांजो तेल में, गैस में। वॾी ॻाल्हि त जेका कोल आहे, कोल ते हिन वक़्तु असीं 660 मेगावाट जेका बिजली पैदा पिया कयूं, उहा बि असीं सिंध पई करे। को बि सुबुह कोल बंदि नथो करे। तंहिंजे करे असीं तमामु घणी हिन में असांजी इनपुट। अच्छा, भला उन जी रियलाइज़ेशन त ही सभु शयूं सिंध मां अचनि थियूं, ऐं सिंध जो दारुल हुकूमत आहे, गादीअ जो शहर आहे कराची, उतां शयूं अचनि थियूं, टैक्स कलेक्शन बि घणी थिए थी, सभु शयूं थियनि थियूं। उन जी मोट में असां सां जेको बिहेवियर आहे वफ़ाक़ जो, भले कंहिंजी बि हुकूमत हुजे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु सुठो कोन्हे, छाकाणि त मूं वटि अंग अखर आहिनि त फॉर एग्ज़ाम्पल असांखे जेका गैस ऐं तेल जे मुद में जेका रॉयल्टी मिले थी न वफ़ाक़ी गवर्नमेंट खां, उहा कॾहिं बि असांखे पूरी न मिली आहे। चयो वियो आहे त 250 अरब तव्हांखे मिलंदा हिन साल बजट में, सिंध खे मिलंदा, पर कॾहिं 250 अरब असांखे कोन मिलिया। जॾहिं त टेक्निकली तौर ते जॾहिं असीं वेंदासूं त असांजी रॉयल्टी अञा वधीक थी थिए। उहो त वरी अलॻि हिकिड़ो बेस आहे जेको मां गुज़िरियल 5-7 सालनि खां वठी ऑयल एंड गैस जे हिननि मामलनि खे ॾिसां पियो त बाबा हिन में असां या NFC जे हवाले सां बि हमेशह शिकायत रही आहे, असांखे NFC नथी पूरी नथी मिले। बिल्कुलु। अच्छा, उनखां सवाइ इहा जेको तव्हां विंड एनर्जी जी ॻाल्हि कई, पंहिंजो बिजलीअ जी, सॼी नेशनल ग्रिड में वञे थी। असां हशर ॾिसो, हाणे तव्हां ॿियो त ठहियो डिफेंस जो इलाइक़ो जेको आहे जिते थींदी कोन्हे, उते बि थिए थी हाणे। ऐं 12 कलाक ताईं कराची में ॿराड़ियुनि में त साईं हशर ई ख़राबु आहे। माण्हू आसरो पले छॾियो आहे, सोलर ते हलिया विया आहिनि। हिन हुकूमत चयो आहे त असां सोलर किस्तुनि ते ॾींदासीं, सब्सिडी उन ते ॾिनी अथनि, हिन तरह जी ॻाल्हि। हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त बिजली जेका असां वटि आहे, कराचीअ ते था अचूं। कराची पाकिस्तान जो वाहिद शहर आहे जंहिंजी बिजली जेका पैदा थी थिए उहा तेल ऐं गैस थी थिए। हाणे तेल ऐं गैस ॿई असीं हींअर ॿाहिरां था घुरायूं। हाणे अजीब असांजे मुल्क जी सूरत हाल आहे त असीं जीअं चवंदा बाबा ही फॉरेन जो कपिड़ो आहे, फॉरेन जो बूट आहे, माना असीं तेल ॿाहिरां घुराए बिजली, माना ॿाहिरी कमोडिटी बिजली तव्हांजी साईं जेका आहे सा LNG जेको गैस, उहा असां तव्हां ॿाहिरां थी अचे साईं। उन खां पोइ ईअं खणिजो खंडु बि हींअर ॿाहिरां पई अचे, कणिक बि ॿाहिरां पई अचे, दालियूं बि ॿाहिरां। हाणे सम्झो त शयूं असांजूं सभु ॿाहिरां पियूं अचनि त सूरत हाल मुल्क जी किथे बीहंदी? उन ते कंट्रोल कयो। हाणे चऊं था त सिंध में माण्हूअ खे कीअं हिन सॼे मां मिले। मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त जीअं फॉर एग्ज़ाम्पल त तेल जे वधण जे करे माण्हू मुतासिर थियो आहे। कराचीअ में टोटल 5000
मिनी बसिस हलनि थियूं 5,000 जे क़रीब, ऐं कोई 450-500 जेके आहिनि से वॾियूं बसूं थियूं हलनि, इहे जेके पुराणियूं 70 खां वठी हलंदियूं थियूं अचनि। हाणे इन जॻह ते जेकॾहिं फ़र्ज़ु कयो उन्हनि 400 बसूं उहे हलनि थियूं, उन जॻह ते जेकॾहिं 1000 खां 1200 बसूं कराचीअ जे शहर में हलनि, ऐं उहे माण्हुनि खे हुजनि खणी हलनि, फ्री हुजनि, इन्वायरमेंटल फ्रेंडली फ्री हुजनि। हुजनि, माण्हुनि खे बहितर इहे जेके अची वियूं आहिनि उनखे तव्हां वधाए 1000 ताईं आणियो, पोइ उन में तव्हां सब्सिडी ॾियो, तव्हां उन में सब्सिडी ॾियो त माण्हू जेको आहे उनखे रिलीफ मिलंदो। माण्हू जेको मोटर साइकिल वठी वेठो आहे, हाणे उन लाइ मोटर साइकिल जहिड़ो करे मसइलो बणिजी वई, बिल्कुलु मसइलो बणिजी मेंटेन करणु साईं मसइलो आहे न। इहो आहे। वरी उन खां पोइ हिकिड़ी ॿी आहे त इन्हनि बसुनि खे तव्हां सखर ऐं खैरपुर ताईं खणी वञो, तव्हां मीरपुर ख़ासि ताईं खणी वञो। हाणे असांजी हिकिड़ी स्टडी आहे, या असीं सम्झूं था त 500 जे लॻभॻि मिसाल सखर खां, मीरपुर ख़ासि खां, लाड़काणे खां डेली बसूं कराचीअ ॾांहुं ऐं हैदराबाद ॾांहुं अचनि वञनि थियूं। तव्हां उन जॻह ते घटि में घटि 250 बसूं सरकारी तरह शुरू कयो ऐं उन में सब्सिडी ॾियो त माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो न, माण्हुनि तां वॾो भार हटी पवंदो। तंहिं करे सिस्टम्स खे, गवर्नेंस खे बहितर करे सिंध गवर्नमेंट, त माण्हू इन मां, सिंध असांजी का एॾी वॾी कान्हे, क्यामाड़ी खां निकिरो तव्हां क्रॉस कयो पंजाब जी बॉर्डर ते त असीं आहियूं 579 किलोमीटरनि जो इहो असांजो आहे। तव्हां फौरी तौर ते उहो जेका रेती ताईं बिल्कुलु। हाणे ॿुधायो त असीं एॾो वॾो रोड नेटवर्क्स असां वटि ठहिया पिया आहिनि, तव्हां ट्रांसपोर्ट माण्हुनि खे उते ॾियो, तव्हां जेको आहे सो गैस में अॻ ई असीं ख़ुदि कफ़ील आहियूं। तव्हां उन्हनि खे चओ त बाबा जेको 18 टर्मी अमेंडमेंट में आहे त बाबा पहिरीं सूबो पंहिंजी जेका कंदो ज़रूरतूं पूरियूं। तव्हां गैस ते कराची जी बिजली त ॿारियो था न, तव्हां खैरपुर में हिकिड़ो प्लांट हणी छॾियो, तव्हां उन खां पोइ दादूअ में हणी छॾियो, दादूअ मां घणी गैस निकिरे थी, तव्हां सागड़ में हणी छॾियो, 50-50 मेगावाट जो जेकॾहिं बिजलीअ जो हिकिड़ो प्लांट लॻी वञे न गैस ते हलंदड़, त तव्हांजूं ज़रूरतूं इन्हनि 3-4 ज़िलनि जूं 50 मेगावाट पूरी करे सघे थो। घणी में घणी खपत कराची में थी थिए न। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जा इंसेंटिव ई वठनि त माण्हुनि खे बि रिलीफ मिलंदो, बहितरी बि ईंदी, गवर्नेंस खे बहितर कयो वञे, ऐं इन ते रिसर्च ओरिएंटेड कुझु शयूं अचनि त जीअं शयूं तेल ऐं गैस मां असीं फ़ाइदो वठूं, छाकाणि असां वटि वाफ़र मिक़दार में आहे। ऐं हींअर त कोएलिशन गवर्नमेंट आहे, उहे त उन्हनि खे मर्कज़ खे चई सघनि था त बाबा असांखे हिननि कुझु पावर जेका ठाही आहे डिपार्टमेंट, उन में हिननि एनर्जी शोभा, हा एनर्जी में सुठा शोभा ठाहिया आहिनि त ट्रांसमिशन असीं पंहिंजी कंदासूं, असीं बिजली पंहिंजी पैदा कंदासूं, रिसोर्सिस आहिनि, पर उन में सुस्ती आहे, कमु तमामु सुस्त रफ़्तारी सां पियो थिए। तंहिंजे करे इन्हनि शयुनि खे बहितर कनि त माण्हुनि खे रिलीफ मिली सघे थो। बाक़ी ज़ाहिर आहे हिकिड़ी इंटरनेशनल लेवल ते जेका महांगाई आहे, ॿियूं शयूं आहिनि, उनजो सब्सिडीअ ते रज़ाक साहिबु, सब्सिडी का पाइदार तरक़ी तव्हांखे न ॾींदी अॻिते हली। तंहिं करे सब्सिडीअ ते तव्हां केतिरो हलाईंदो हिनखे। अॼु अमेरिका जी अॼु जी रिज़ल्ट आहे, सुबुह जी ख़बर आहे त अमेरिका में पहिरियों दफ़ो हिस्ट्रीअ में 1 गैलन पेट्रोल जेको आहे सो $10.something ते पहुतो आहे, ऐं पाकिस्तानी 269 रुपयनि में फ़ी लीटर आहे। माना इहो अञा असां खां वधीक थी वियो। तंहिं करे ख़ुदि अमेरिका जहिड़ो कंट्री बि सोचे पियो त हाणे हिनखे असीं कीअं कयूं। पोइ शौकत तरीन चयो आहे, अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई अथई, अॻूणो जेको फाइनेंस मिनिस्टर हो इमरान ख़ान जी गवर्नमेंट जो, उन चयो आहे त 300-350 ताईं वेंदो पेट्रोल। हा, इट्स वेरी शॉकिंग न्यूज़। ख़तरनाक सूरत हाल केॾी। अच्छा, हाणे हिकिड़ी जेका कुझु चङी शइ हिन बजट में कुझु तजिदे निगार ॿुधाइनि था त उहो इहो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं बेनज़ीर जे हवाले बेनज़ीर नौजवान प्रोग्राम, फलाणा ॿ 4 प्रोग्राम अहिड़ा आहिनि जिन में हिन चङी हिननि रक़म रखी आहे माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ। त इहो पैटर्न जेको आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम टाइप, मुंहिंजो ख़्यालु आहे इनखे अञा हिननि खे वधाइणु खपे। बिल्कुलु इनखे वधाइणु घुरिजे। ऐं इन ते हिकिड़ी अजाई तनक़ीद बि थींदी आहे त बाबा इहो वोट वठण लाइ या छा आहे, पर हाणे ॾिसो न सॼी दुनिया में सोशल सिक्योरिटी जे हवाले सां अहिड़े क़िस्म जूं स्कीमूं आहिनि। हिनखे बि तव्हां ईअं कंसीडर, दुनिया फॉलो पई करे हिननि खे, फॉलो पई करे। हा, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे कुझु मुल्कनि फॉलो कयो आहे, पंहिंजे बजट में पैसा रखिया अथऊं, पर असां वटि वरी पोइ तंहिंजे करे हिनखे वधाइणु सियासी मुखालफ़त जे करे शयूं, काफ़ी शयूं ॾिसो न, सभु कुझु ख़राबु न आहिनि। जीअं मूं चयो त तव्हां सिंध घुमो पिया, तव्हांखे कुझु शयूं चङियूं बि त नज़र अचनि। बिल्कुलु आहिनि, बिल्कुलु आहिनि। उहे छा आहिनि, उहे ॿुधायो असांजे नाज़रीन। साईं ॾिसो न, सिंध में रोड नेटवर्क बहितर ठहियो आहे,
हेल्थ में खणी अस्पतालुनि जी सूरत हाल बहितर किन जी न हुजे, सकरन जी ऐं गम्पट जी अस्पताल जी सूरत, पर गम्पट में जेको इदारो ठहियो आहे जेको गम्पट गेम्स, हा। छा था सम्झो, पूरो पाकिस्तान जा दुनिया जा ॿाहिरियां जा माण्हू अची उते इलाज पिया कराइनि मूंखे मुंहिंजी, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं फ्री ऑफ कास्ट में थो थिए। हा। या हीअ जेको दिलि जे मरीज़नि लाइ NICVD सॼो इहो पूरो उन्हनि इन network, जो आहे। या हींअर कल्ह जी तव्हां पढ़ियो हूंदो त जना हॉस्पिटल में 1100 जी जॻह ते 2360 बेड्स जो नओं हिकिड़ो उहो सिलसिलो ठहियो आहे। हा। माना कल्ह त मूंखे कंहिं माण्हू ॿुधायो त असीं टंडे मोहम्मद ख़ान में वियासीं, उहो ॿुधाई चई त खैरपुर जो मरीज़ हो, टंडे मोहम्मद ख़ान में दिलि जे हुनखे अंदरि उते हुनखे असां दाख़िल कयो ऐं उन खां पोइ हींअर बहितर कंडीशन में आहे। तंहिंजे करे ॾिसो न इहे शयूं पंहिंजी जॻह ते थियनि पियूं। नेटवर्क पंहिंजी रोड नेटवर्क ठहियो आहे, पुलियूं असां वटि गुज़िरियल 10-12-15 सालनि में 3-4 वॾियूं पुलियूं हुयूं। माण्हू कराचीअ मां जेको टंडे मोहम्मद ख़ान 6 कलाकनि में हैदराबाद मां फिरी वेंदो, हींअर 2 कलाकनि में टंडे मोहम्मद ख़ान में पहुची थो, वरी हुन खां परते हलियो वञे। तव्हां मिठी अॻे 14 कलाकनि 15 में नंगर में पहुचंदासीं, हाणे 8 कलाकनि में असीं नंगर पार करे पहुची था वञूं। तव्हां निकिरो हैदराबाद खां पोइ टूल प्लाज़ा खां पोइ तव्हां हलिया वञो जेकबाबाद ताईं, तव्हांखे 5 एकड़ बि किथे कोन मिलंदा जेके न हुजनि, आबादी न हुजे, पोखी पई हूंदी, फसल पोखिया पिया हूंदा। चवण जो मक़सदु त ईअं न आहे, मतिलबु चङियूं शयूं थियनि थियूं ऐं असांखे उन्हनि खे उन्हनि ते बि पर अञा बहितरी जी पर अञा वॾी गुंजाइश आहे, बहितरी जी तमामु वॾी गुंजाइश आहे, गवर्नेंस खे ठीकु करण जी गुंजाइश आहे, माण्हुनि खे सिक्योरिटी ॾियण जी गुंजाइश आहे, अमन अमान खे क़ाइमु रखण जी गुंजाइश आहे। इहो वॾे कोई जागीरदारी जेको निज़ाम आहे हिनखे थोरो इंडस्ट्रियलाइज़ेशन ॾे, इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइमु थियल आहिनि त उन्हनि खे तव्हां उनखे फ़ाल कयो, माण्हुनि खे रोज़गार मिले, मुंहिंजे ख़्याल में वॾो पोटेंशियल आहे। सिंध में ईअं सफ़ा कोन्हे जो मायूस थी माण्हू वेहे, पर इहो आहे त ज़ाहिर आहे हुकूमत जी ज़िमेदारी थिए थी जेका वोट वठी अचे थी, पहिरीं उन जी ज़िमेदारी आहे पहिरीं। असां सभु हुन सां गॾु बीहंदासीं, पर उहे बाक़ाइदा उन ते स्टेट इज़ रिस्पॉन्सिबल फर्स्ट, पोइ माण्हू तव्हां। वॾी महिरबानी इसाक़ सुमरो साहब। नाज़रीन, तव्हां असांजी गुफ़्तगू ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो, असांखे ॾींदो इजाज़त। अलाए